अस्सलाम वालेकुम। मां आहियां तव्हांजो पंहिंजो अजीब ख़ासि केली दोस्तो। हीअ जेका तव्हां ज़मीन ॾिसो पिया, इहा अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी पंहिंजी ज़मीन आहे ऐं मूं 50-60 एकड़ मुंहिंजी ज़मीन वरिती आहे। तक़रीबन अलाए केतिरे किरोड़नि में वरिती आहे, इहा मूंखे पाण ख़बर न आहे मूं घणे किरोड़े में इहा ज़मीन वरिती आहे। ऐं माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक मूंखे एॾो पैसो ॾिनो आहे जो आऊं हितां सुबुह जो 4-5 लख खणी निकिरंदो आहियां, पोइ ॻोठ में सभिनीनि खे लख विराए ॾींदो आहियां। अल्हम्दुलिल्लाह मूंखे अलाह साईं एॾो पैसो ॾिनो आहे। अल्हम्दुलिल्लाह 50 खां 60 मुंहिंजे घर में कारूं बीठियूं आहिनि ऐं 50 खां 60 मुंहिंजे घर में ट्रैक्टर बीठा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं मूंखे एॾो पैसो ॾिनो आहे। बसि आउं अलाह जो शुक्र थो अदा करियां जो अलाह पाक मूंखे एॾो पैसो ॾिनो आहे। ऐं सॼे पाकिस्तान में मुंहिंजा बिज़नेस चालू आहिनि ऐं सॼी पाकिस्तान में मुंहिंजूं कारूं हलनि पियूं, टकूं हलनि पियूं। बसि छा ॻाल्हि कयां, सभु शइ मुंहिंजी हले फ्री पई हले ऐं जिते वेंदो आहियां चांहि फ्री हूंदी आहे। बसि रुॻो ईअं वेला टार लॻी पई आहे, वेला टार। अल्हम्दुलिल्लाह मूंखे सॼो पाकिस्तान सुञाणे थो ऐं मुंहिंजी सॼी पाकिस्तान में मुंहिंजूं कारूं हलनि पियूं, मुंहिंजा बुलडोज़र हलनि पिया ऐं माशाअल्लाह मुंहिंजी पाकिस्तान सॼे में मुंहिंजूं अलाए केतिरियूं ज़मीनूं आहिनि ऐं अलाह जो शुक्र थो अदा करियां। बसि अलाह जो शुक्र थो। ऐं दोस्तो ॿी ॻाल्हि तव्हां ॿुधो, मां हिन वक़्तु जंहिं गाॾी ते वेठो आहियां न, इहा गाॾी 3 करोड़नि जी आहे। 3 करोड़नि जी। कैमरामैन थोरो ॾेखार गाॾी, दीदार कर गाॾी जो। इहा जा गाॾी आहे न, इहा गाॾी भीड़ 3 करोड़नि जी गाॾी आहे दोस्तो। हिन गाॾी में AC बि लॻियल आहे ऐं तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त मूंखे अलाह साईं बसि गंज ॾेई छॾियो आहे ऐं शुक्र थो अदा कयां रब जो।